देश तोड़े परदेस में रहंदड़ साणी वासियों, अस्सलाम वालेकुम। जी हाँ प्यारा साथियों, जी तो असांजे यूट्यूब जे चैनल लतीफ़ टीवी अवां सभिनी साझा वन सजणनि ताईं ख़ूबसूरत मवाद अर्पियो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे बैतनि खां पोइ हिकु दफ़ो वरी बि हाज़िर थिया आहियूं अवां जी ख़िदमत में हिकु ख़ूबसूरत नज़म सां। जंहिं नज़म जो शाइर आहे टंडे बागे जो शाइर अता नूर अहमद समूह। विखेरे वार जो वेठी समुंड जे हू किनारे ते, विखेरे वार जो वेठी समुंड जे हू किनारे ते, लथो पे समुंड में सूरज संस अख जे इशारे ते, हवा बेचैन बणजी वई पसी अहिड़े निज़ारे के, विखेरे वार जो वेठी समुंड जे हू किनारे ते। ककर काराण वियो विसरी, उबजो मांडाण वियो विसरी, ज़मी में बिज वियो निसरी, नओं को गुल वियो निखरी, नज़म को निज वियो निसरी, लथा पटते जो पारी हर खयां पे कर कारी हर, समो ॼण बीन वियो बणजी उन जे लहर लारे ते, विखेरे वार जो वेठी समुंड जे हू किनारे ते। ॾखण जे वाव में ॾाढ़ूं उन जी लोड हुई ॾाढी, हुसन जी होड हुई ॾाढी, छितियूं छोलियूं बणियूं छिक में मिठी जे मुख प्यारे ते, विखेरे वार जो वेठी समुंड जे हू किनारे ते। जॾहिं हुन गुनगुनायो हो बरियो पे झंग साज़न जी, सपन जा सू सुरीला हुआ मोहब्बत जे मजाज़न जी, हुयो हैरान हर कोई पसी अहिड़े प्यारे खे, विखेरे वार जो वेठी समुंड जे हू किनारे ते।